वो अचणा विया था उन जे लाइ रोटी ठाहे रखी सभु माल पूरियूं पर आई संगत गुरू वई संगत खे खाराए छॾी पारे वारनि जे लाइ उहा जेकी आई उहा सॼी हुन खे खाराए संगत खे खाई छॾी न पको न सिधो पको भाई साईं पाणी रखी वठो अच्छा भाई शियो पंहिंजे स्त्रीअ खे चिंता में गलता ॾिसी हथनि ते चवणु लॻो त तूं कंहिं बि क़िस्म जी चिंता न कर गुरूअ ते रख गुरू असांजी लज पत रखंदो अञा इन वीचार मंझि हुआ त ॼञ बि अची पहुती जन खे हिननि चङी तरह आदर सां ॾेरो करायो वीचारी सिखणी खणी ॼञ ॾिसी चवणु लॻी त हेतिरे ॼञ खे किथां खाराइबो भाई शियो हुन वक़्तु उथी चरणनि जो ध्यानु करे सतगुरू खे अरदास कई त हे सचा पातशाह अॻु मंझि बि सिखनि जी पेज रखंदा आया आहियो हिन वक़्तु मां तव्हांजे चरणनि जे शरण आयो आहियां ईअं चई कोठार जो दर खोलियाई जा करे ॾिसे त अनेक प्रकार जा भोजन तयारु थिया रखिया आहिनि अरदास में केतिरी शक्ति आहे पंहिंजो सिंध पको जा भोजन तयारु थिया रखिया आहिनि उन वक़्तु ॼञ खे विहारे टब ते रसोई खाराई से सुंदर ऐं स्वादी भोजन खाई घणो ख़ुशि थिया भाई शींहं ॼञ खे 5 ॾियारा पाण वटि टिकायो त बि रसोईअ में खोट कान पई धन नानक देला दे लेंदे थकबा जुगान त बि रसोईअ में खोट कान पई ऐं सुख सां विहांउ पूरो थियो घोटे तां ॾाज वठी रवाना थिया सभई लोग अचरज में पइजी हिक ॿिए खे चवणु लॻा त ॾिसो भाई कीअं न गुरुजन भाई शींहं जो डपु ॾकियो तंहिंखां पोइ घणनि माण्हुनि खे श्रद्धा वधी घणनि माण्हुनि खे श्रद्धा वधी ऐं भाव भक्ति करणु लॻा सतनाम श्री हरि वाहिगुरु हिकिड़े ॾींहुं गुणखान जन जा नेत्र दया सां भिन्न धर्मशाला में वेठा हुआ गुरु नानक साहिब हिकिड़े ॾींहुं गुणखान जन जा नेत्र दया सां भिन्न धर्मशाला में वेठा हुआ त फुरणो ऐं खवरो ॿ जिज्ञासु वटि आया ॿ सिख में फुरणो ऐं खवरो नालो आहे हिकु फुरणो ऐं हिकिड़ो नालो खवरो ॿ जिज्ञासु वटि आया ऐं हथ जोड़े अरदास कयूं त असांखे धर्म जो उपदेश ॾियो साहिबनि फरमाया त जन जो मन नीवो आहे तन खे ज़रूरु सिखी प्राप्त थींदी तव्हां सिखनि जी शेवा दिलि लाइ कयो उन्हनि जा चरण धोई चरणामृत वठो पोइ राति जो उथी सनानु करे माना राति जो थी वियो पोइ राति जो उथी सनानु करे पाणीअ जो अभ्यास करियो सत्संगनि में वेही प्रेम सां शब्द कीर्तन ॿुधो गुरुबाणीअ जो मनन कंदा रहिजो त तव्हांखे गुरु सिखी प्राप्त थींदी हिन सतगुरुनि जो उपदेश मूजिबि हलत कई आख़िर जनम मरण खां छुटी मुक्त पद खे प्राप्त थिया हिकिड़े ॾींहुं वेदी कुल दीपक सिखनि जे परीक्षा लाइ भाई वाले खे पाण सां वठी हिकु ॻोठ में वञी पहुता उते हिकु वाढो रहंदो जंहिंजो गुज़रान घणो तंग हालत में थींदो हो त बि गुरु सिखनि जी शेवा घणे प्रेम सां कंदो हिते थोरे ई दुख ई न छा केरु टिकाणे वेंदो यार मंदर में फ़ाइदो थो पए ॾिसो हेॾो सिद्धिक जेको पको आहे न हुनखे पाण दर्शन ॾींदा आहिनि गुरु नानक साहिबु असां बत मंदा आहियूं मालिक महिर करे हिकिड़े ॾींहुं वेदी कुल दीपक सिखनि जे परीक्षा लाइ भाई वाले खे पाण सां वठी हिकु ॻोठ में वञी पहुता हुते हिकु वाढो रहंदो हो जंहिंजो गुज़रान घणो तंग हालत में थींदो हो त बि गुरु सिखनि जी शेवा घणे प्रेम सां कंदो जेकॾहिं को गुरु सिख वठणु ईंदो हो त जेकी घर में हूंदो हुओ सो खाराईंदा हुआ न त बि शहर मां पिनी उन्हनि जी पूराई कंदा हुआ पर पंहिंजे लाइ कंहिंखे बि सुवाल न कंदा हुआ दीन दयाल प्रभु हुन वाढे जे घर वञी पहुता सिख वाढो गुरुजन खे ॾिसी अची चरणनि ते पियो ऐं पंहिंजे स्त्रीअ खे चयाईं त जल्दी भोजन तयारु करे वठि स्त्री चए त प्राणपति घर में अन्न कोन को आहे जॾहिं अन्न आणी ईंदव तॾहिं भोजन तयारु थींदो उहा बि धन आहे हिते हाणे ताना आणी करे तव्हांखे ॿाहिरि कढी छॾींदो भोजन तयारु थींदो सिख एतिरो ॿुधी शहर में वियो पर जंहिंखां वञी सुवाल करे सो ॾेस ई न पियो जंहिं करे चिंता थी अची घर वेठो ऐं पाण खे धिकाइण लॻो त मूं वटां सतगुरू बिना रसोई खाइण जे हलिया वञनि उन ॾींहुं उते जे राजा मलाखड़ो लॻायो हो जंहिंजे ॾिसण लाइ घणेई माण्हू पियो
जिन खां हीउ सिख पुछणु लॻो त तव्हीं केॾांहुं था वञो? हुननि चयोसि त बादशाह मलाखड़ो लॻायो आहे जंहिंमें वॾा मल अचणा आहिनि ऐं जेको मल जीतींदो तंहिंखे 1000 रुपया इनाम मिलंदो। हाणे ॾिसो न भई साईं जंहिंजे लाइ सिक दिलि खां सिक एतिरो ॿुधी घणो प्रसन्न थी ओॾाई वियो ऐं पहलवाननि जे विच में वञी बीठो। मल विहण लाइ पिणु तयारु थियो। जॾहिं मलनि जे साम्हूं थियो तॾहिं सभई हिन जे मथां खिली चवणु लॻा त बादशाह जा पहलवान तोखे मारे हॾु चूरण करे छॾींदा। सिक ॿुधो अणॿुधो करे हिकु पहलवान जे साम्हूं थियो ऐं दिलि में वीचार कयईं त पर उपकार लाइ प्राण विया त हरकत न आहे। सतनाम एॾो प्रेम एतिरो चई सतगुरनि खे संभाले मल खे हिकिड़े ई जोर सां पृथ्वीअ ते लेटाए सुम्हारे छॾियईं। धन गुरू नानक साहिब। भई भॻवान जी महिर थी त भई को मच्छर बि हथिया में ताक़त कोन थी। पृथ्वी ते लेटाए सुम्हारे छॾियईं। हिन जी अहिड़ी बहादुरी ॾिसी सभु अजब में पइजी विया। बादशाह ख़ुशि थी हिनखे हिकु ऊची पोशाक ऐं 1000 रुपया इनाम ॾिना। वाढो सिख धन वठी घर आयो। अनेक प्रकारनि जा भोजन तयारु करे गुरुजन खे उत्तम जॻह ते विहारे जीअं घणे प्रेम सां चरण कमल धोई चरणामृत मुख में पीताई त टिनी लोक जी सिद्ध पइजी वियसि। सतनाम रिद्धि सिद्धि प्राप्ति ऐं मोक्षदायक सतगुरनि कृपा दृष्टि करे हिन जे सॼे वंश जो उद्धार कयो। भाव प्रेम ॾिसी महाराजनि हिन जो भोजन अंगीकार कयो। उहा राति उते रही सुबुह जो रवाना थी ॿिए ॻोठ में अची पहुता जिते संदन हिकु सिख रहंदो हो। वाह वाह केॾी महिमा आहे सिखनि जी। जिते संदन हिकु सिख रहंदो हो जंहिंखे हिकु स्त्री ऐं हिकु पुटु हो पर मां दलदरी धनहीन हिकु वेॾो खाईंदा हुआ त ॿिए वेॾे लाइ पिया सिकंदा हुआ। वाह परियां सतगुरनि खे ईंदो ॾिसी यकदमि अची चरणनि ते पियो हथ जोड़े अर्ज़ु कयां त ग़रीबनि जे घर हलो जो तव्हांजे चरण पवण सां पवित्र थींदो। गुणखान गुरुजन हिन जो भाव प्रेम ॾिसी संदसि घर में विया जिते संदसि स्त्री ऐं पुट ॿई बुखार वेठा हुआ। गुरुजन जे अचण करे जेको थोरो घणो सामान घर में रखियो हो सो विकिणी सीधो वठी अची भोजन कया हो। सतनाम श्री हरिवार। पर ॿिए ॾींहुं कुझु बि न हुअनि तो सीधो वठी अचनि। लाचार पंहिंजे मथे जा वार कतरे जंहिंजी नोड़ी वटे नोड़ी ठाहींदा न जेके हाणे बि ठाहींदा त ॾिसो हुते बाज़ारि में कतरे में नोड़ी पंहिंजा वार विकिणे करे हुन नोड़ी ठाहींदा। केतिरे तन जी नोड़ी वटे बाज़ारि में विकिणी सीधो वठी आयो। स्त्री खे चाहे त जल्द रसोई तयारु करे वठि। माईअ पवित्र जल आणे लेपो पातो वरी काठियूं आणे बाहि ॿारे धन ऐं निराश वरी काठियूं आणे बाहि ॿारियईं ऐं पाण कंहिं कम लाइ बाहि निकिती। पुठियां ॿार हो सो सम्झ जो रांदि कंदे वञी बाहि में किरियो। सतनाम जंहिं करे संदसि बदन सॼो सड़ी वियो। सिखड़ी मोटी अची ॾिसे त बालक पूरो थी वियो आहे। सतनाम वीचार कयां त जेकॾहिं रड़ियूं वाका कंदसि त संत बिना रसोई खाइण जे हलियो वेंदो ऐं असांखे दोष लॻंदो जंहिं करे उहो सूर पी वई। धन वाह ॾाढी असांखे दोष लॻंदो जंहिं करे उहो सूर पी वई। बालक खे हिकिड़े कपिड़े में वेड़े अंदरि रखी आई। पंहिंजे पतीअ खे बि ख़बर कान ॾिनई। हिकदमि रसोई तयारु करे थाली पाए हाणे सतगुरुनि जे अॻियां रखियईं। वरी धन अहिड़ी स्त्री जो हेॾो ग़रीबी हालति हाणे हालति न पंहिंजे लाइ उन खां पोइ बि हिन रसोई तयारु करे पंहिंजा वार विकिणे करे बालक हली वियो आहे संसार में। उन लाइ बि ॿुधाए ख़ुशी धन आहे। हिकदमि रसोई तयारु करे थाली पाए हाणे सतगुरु जे अॻियां रखियईं। साम्हूं पुछियो त तुंहिंजो सुंदर बालक कोन थो ॾिसण में अचे केॾां वियो आहे? माईअ चयो त अंदरि सुम्हियो पियो आहे। साहिबनि चयो त पुत्री उनखे जाॻाए वठी अचु त भोजन खाऊं। माईअ वीचारी खणी माठ कई। वरी गुरुजन पुछियो त बालक जो नालो छा आहे? सिख चयो त नालो अथसि लालो। तंहिं ते गुरुजन लालो लालो करे सॾु कयसि। साहिबनि जे सॾ ते बालक पंधु करे आयो। सतनाम जंहिंखे जीआरे जंहिंखे चाहे मारे जंहिंखे चाहे जीआरे। धन केॾी असीम शक्ति ब्रह्मांड ई वॾी शक्ति।
वाह सिख चयो त नालो अथसि नालो अथसि तंहिं ते गुरु जी लालो लालो करे सॾु कयसि। साहिबनि जे सॾ ते बालक पंधु करे आयो। साहिबनि ग्रह भरे हथ सां रोटी खाराईंसि। माई मालक जीअर ॾिसी घणो ख़ुशि थी ऐं पंहिंजे पतीअ खे पिणु ॿुधाई त उन्हीअ महिल ॿिन्हिनि जे अंदर में श्रद्धा वधी ऐं मां पूरनि संत सम्झी ॿिन्हिनि गॾिजी नमस्कार कई। राति जीअं तीअं पूरी कयाऊं। टियों ॾींहुं थियो त घर में अन्न जी बचत कान थियनि। तंहिं करे चिंता थी बालक खे वठी बाज़ार में विकण लाइ थी वियो। वाह त रस्ते में साहिबनि ॾिसी पुछियुसि त बालक खे केॾांहुं वठी थो वञी। सिख चयो त स्वामी तव्हां अंतर्यामी आहियो। मूंखां छा था पुछो। तॾहिं सतगुरनि बालक खे सॼे बाह खां वठी पंहिंजे छातीअ सां लाथो ऐं हुननि जे घर में 9 निधियूं 18 सिधियूं ऐं 4 पदार्थ बख़्शीश कया। सतनाम ऐं मारू राग में परमात्मा जी स्तुति हिन तरह करण लॻा। धन गुरुनाथ जेवराग तेवराग की दात। धन गुरुनाथ मारू मेला पेला मूल खरीदी लाला गोला मेरा नाम सवागा। गुरु की बचनी हाट बिकाना जित लाया तित लागा। बाबा तेरे लाले किया चतुराई साहब का हुक्म न मेटिया जाए। राव कहे त पानी आणी मियाँ कहे त पीसण जाऊं। पखा फेरी पेर मलवा जपत रहा तेरा नाम। माँ लाली पियो लाला मेरा मैं लाले का जाया। लाली नाचे लाला गवे भगत करे हराया। लूण हरामी नानक लाला बख्शे तुझ वड्याई। आज जुगाद दया पत दाता घट घट जोत समाई। सतनाम श्री हर वाहिगुरु। बानो बोलो नाणे ते ख़रीद थियल बानो बोलो नाणे ते ख़रीद थियल आया। नाम मुंहिंजो सुभाउ आहे। गुरुनि जे वचननि सां संगत सत्संग जे दुकान ते विकण आया। गुरुजन जे वचननि सां सत्संग जे दुकान ते विकण आया। हे पिता हिन दास जी कहिड़ी कतराई हली सघे थी। सभु कुझु तव्हांजे हुकुम अंदरि आहे जो मेटे नथो सघिजे। पाणी भराइनि त पाणी भरिया। झंड प्यारनि त झंड पिया। विण सां हवा करियां चंदनि जी चाकी करियां ऐं तुंहिंजो नालो जपींदो रहां। मुंहिंजो पीउ मानो मां मानी ऐं मां मानीअ जो ॿार आहियां। हे स्वामी तुंहिंजे अॻियां मुंहिंजी माउ नचंदड़ पीउ गान कंदड़ तुंहिंजी भगत करण वारा आहियूं। तूं दातार आहीं सभु कंहिं में तुंहिंजी जोत समायल तुंहिंजी समाइजी रही आहे। निमख हरामी नानक ते बि तुंहिंजे वॾियाईअ जी बख़्शीश थियल आहे। सतनाम श्री हर वाहिगुरु। जेको निमख हराम बि हुजे त हुन मथां बि गुरु नानक जी वॾी बख़्शीश थियल आहे। निमख हरामी नानक ते बि तुंहिंजे वॾाईअ जी बख़्शीश थियल आहे। गुरु नानक साहिब पाण खे निमख हराम न चयो उन ते बि तव्हांजी बख़्शीश। धन गुरु। अलाए